अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे हैदराबाद मां KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी रिपोर्ट। सिंधी अदबी संगत सिंध 28 डिसंबर महान कवि शेख हयात जी वरसीअ जी निस्बत सां 21 खां 28 डिसंबर ताईं पूरो हफ़्तो सॼी सिंध अंदरि मुशाइरनि, मुज़ाकिरनि, सेमिनारनि ऐं गॾिजाणियुनि ज़रिए खेसि भेटा ॾियण जो ऐलान कयो आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल परियल दाए, औरत जॉइंट सेक्रेटरी नज़ीर नाज़, जॉइंट सेक्रेटरी खाकी जानी, खज़ानची नईम मल्क, एडिटर कादिर जागीरानी ऐं प्रेस तर्जुमान नजीब चांडियो पंहिंजे पारां जारी कयल बयान में चयो आहे त शेख हयात सिंध धरतीअ जो अज़ीम ऐं इनक़िलाबी शाइर आहे, जंहिंजो फ़िक्री आबियारे में ख़ासि किरदारु आहे, जंहिं न रुॻो मज़ामती अदब लिखियो पर जेलनि जूं सख़्तियूं पिणु सिटियूं। संदसि सिट सुतल ज़मीरनि जे जिस्म ते ज़ोरदार चुभ कजियां आहे। हिननि चयो त अॼु सिंध जंहिं ज़ुल्म, नाइंसाफ़ी ऐं जमूद मां गुज़रे पई, तंहिं मां निकिरण लाइ अॼु जे नसुल खे शाह लतीफ़ सां गॾोगॾु शेख हयात जी शाइरी ऐं फ़िक्र जो सूंहुं करणु पिणु लाज़िम आहे। ऐं सिंधी अदबी संगत सिंध उन ज़रूरत खे महसूसु कंदे 21 खां 28 डिसंबर शेख हयात जी वरसीअ जे ॾियारे ताईं संगत तरफ़ां सॼी सिंध में खेसि भेटाऊं पेश करण जो ऐलान कयो आहे। शेख हयात जी बेजा मुखालफ़त कंदड़नि खे उहो ई जवाबु काफ़ी आहे। उन सिलसिले में संगत जे समूरनि ज़िलई राब्ता सेक्रेटरियुनि ऐं शाख़ुनि जे सेक्रेटरियुनि खे अपील कजे थी त मेड़ाका सॾाए मेणबतियूं ऐं ॾिया ॿारे शेख हयात खे भेटा पेश कई वञे। ख़बरुनि जी दुनिया।